अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा रिस बिजार खान शामिर खे मरण में कामयाब थी वेंदो। छा रुखसार बेगम औरती जे हथां शामिर खे ज़हर ॾेई छॾींदो। छा शमसू रुखसार बेगम खे बार बार समझाईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान जेको आहे शमसू खे चवंदो त तूं इहो मूंखे कमु करे ॾे, तूं शमीर खे मारे ॾे। अगरि तेकॾहिं तूं शमीर खे मारण में कामयाब थी वञे त पोइ मां तो मथां लखे घोरे छॾींदसि ऐं तोखे गुलनि जा हार पाराईंदसि। शमसू चवंदो त रिस बिजार खान मां इहो कमु कॾहिं बि नथो करे सघां, छो जो शमीर हिकु अमन पसंद माण्हू आहे ऐं हू तोखां 100 वार वधीक आहे। पोइ छो न मां उन जो साथ ॾे ऐं तोखे मारियां। रिस बिजार खान चवंदो शमीर अगरि तुंहिंजो दुश्मन थी पवे हा त पोइ तूं उन जी मारण जी प्लानिंग ज़रूर ठाही हा, बहरहाल हू तुंहिंजो दोस्त थी पियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रुखसार बेगम जेको आहे बुर्ची सां ॻाल्हाईंदो। बुर्ची खे चवंदो त मां तोखे करोड़पति करे छॾींदसि, रुॻो तूं इहो शमीर खे मारे ॾे। अगरि जेकॾहिं तूं शमीर खे मारण में कामयाब थी वञे त पोइ तूं बि हिन हवेली जो मालिकाणी थी वेंदे, मतिलबु तूं हिनखे दिलासा ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शिरोज खान जेको आहे इहे सभु ॻाल्हियूं रुखसार बेगम जूं शमीर खान खे ॿुधाए छॾींदो ऐं हू शमीर खान जो पासो वठी ऐं पोइ हितां निकिरण जी कोशिश कंदो, मतिलबु त शमीर जे वेझो थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जेबर खान जेको आहे नूर खे मारण जी कोशिश कंदो, बहरहाल सोडो उनखे ठारे छॾींदो ऐं सोडो उनखे दिलासा ॾींदो। उनखे चवंदो अगरि जेकॾहिं तूं नूरोज़ खे मारे छॾे त पोइ तुंहिंजो केरु आहे जेको तुंहिंजो साथ ॾींदो। पोइ चिबड़ खान इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी ऐं नूरोज़ खान सां वरी ठाह कंदो। नूरोज़ खान खे चवंदो त पुट हाणे मां तुंहिंजी पोइ तमामु जल्द शादी कराईंदसि। ऐं सोडा चवंदो त चिबड़ खान ऐं नूरोज़ अगरि जेकॾहिं मूं अॻिते तव्हांजे विच में इख़्तिलाफ़ ॾिठा त पोइ मां तव्हांखे हमेशह हमेशह लाइ नाराज़ थी वेंदसि। पोइ मां तव्हांजे विच में कॾहिं बि न ईंदसि, छो जो तव्हां पोइ मुंहिंजी ॻाल्हियूं सम्झ त ॿुधो ई कोन था। दोस्तों उमीद है कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।